वतन में किताब बारो पढ़ी लिखी थियो नवाब बारो। तैलीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। ॻोठनि में तैलीम न आहे त उन्हनि खे असांजो अर्ज़ु आहे त अचनि शहरनि में ॿारनि खे तैलीम ॾियो। संदास मेमोरियल पब्लिक हाई स्कूल लिपलो तरफ़ां हिकिड़ी तैलीम जी जागृता लाइ रैली कढी आहे। उन रैली जो कढण जो मक़सदु इहो ई आहे त ॿारनि खे वधि में वधि दाख़िल स्कूल में कराइनि, ॿारनि खे हिदायत कंदासीं स्कूल दाख़िल कराइनि। गॾोगॾु ऐं जेके ॿार ईअं घुमनि था उन्हनि जे माइटनि खे हिदायत था करियो, महिरबानी करे स्कूल में दाख़िल करियो। लिटरेसी रेट असां वटि 58 समथिंग आहे। त असांजो हिन रैली जो मक़सदु इहो आहे त असां वालिदिननि खे या ॿार जेको शहरनि में ॻोल्हनि पिया उन्हनि खे असां मुतासिर कयूं त अचो ऐं तालीम हासिलु करियो। हीअ असांजो स्कूल जेको हिकिड़ो फलाही स्कूल आहे ऐं असां ग़रीब ॿारनि खे हिते बिल्कुलु असां मुफ़्त में तालीम ॾींदा आहियूं। पढ़ अल्फ़ जो ॿिया वर्क सब विसार अंदर तूं जार पना पढ़ंदे केतिरा ताती कुपत जी सोबत क़बूली कोन। तालीम जो इहो मक़सदु आहे त असां ॿियनि जो सहारो बणिजो।